गिलगित बल्तिस्तान कानून साज़ असेंबली जे 24 सीटुनि ते पोलिंग जारी। पोलिंग स्टेशन्स ॿाहिरां वोटर्स जूं कतारूं लॻी वयूं। 24 सीटुनि ते 403 उम्मीदवार मैदान में लथल। 396 मर्द उम्मीदवार ऐं 8 औरतूं उम्मीदवार चूंडनि में हिसो वठी रहिया आहिनि। 9,58,480 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। वोटनि जो अंग 54,708 ऐं मर्द वोटर्स जो तइदाद 5,03,772 आहे। 1,391 मां 349 पोलिंग स्टेशन्स हसास ऐं 551 पोलिंग स्टेशन्स इंतहाई हसास करार। 17,000 सिक्योरिटी एहलकार मुक़रर। मेरे गिलगित बल्तिस्तान के बहनों और भाइयों, अस्सलाम वालेकुम। आज इंतखाबात का दिन है और मेरा आपसे दरख्वास्त है कि आप भारी तादाद में निकले, तीर पे मोड़ लगाएं, पाकिस्तान पीपल्स पार्टी को जितवाएं, ताकि मैं और आप मिलके गिलगित बल्तिस्तान का किस्मत तब्दील कर सकते हैं। मैं गिलगित बल्तिस्तान के अवाम को हकमियत दिलवाना चाहता हूँ। मैं गिलगित बल्तिस्तान को आईनी हकूक दिलवाना चाहता हूँ। आए पाकिस्तान पीपल्स पार्टी को कामयाब करवाए ताकि हम गिलगित बल्तिस्तान को 5वां सूबा बना सकें। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गिलगित बल्तिस्तान जे अवाम लाइ पोलिंग दिहाड़े ते ख़ासि पैगाम संदसि चवणु आहे त वोटर्स अॼु वॾे अंग में घरनि मां निकिरी पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवारनि खे तीर जे निशान ते ठपो हणी कामयाब बणाइनि त जीअं हक़े हुकुमरानी, हक़े रोज़गार ऐं हक़े मिल्कियत खे यकीनी बणाए सघिजे। अहिड़ी आइनी तरमीम जे तहफ़ुज़ सां गॾु गिलगित बल्तिस्तान खे पंहिंजे सूबे जो दर्जो ॾियारण जे ख्वाब साबिया लाइ पीपी उम्मीदवारनि खे कामयाब बणाए वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु खां हीट वेव जो ख़दशो। मौसमियात खाते पारां कराची में गर्मी पद 40 खां 45 सेंटीग्रेड विच में रहण जो ख़दशो। सिंध ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में 43 खां 51 सेंटीग्रेड रहण जो इम्कान। वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी जी ईरानी हममनसब सिकंदर मोमिनी सां मुलाक़ात इलाक़ाई सलामती जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी जो चवणु हो त हू ताज़ी सूरतहाल ते सुप्रीम लीडर मुश्तबा कामनाई लाइ फील्ड मार्शल जो ख़ासि ख़त खणी तेहरान पहुतो आहे। हू सुप्रीम लीडर मुश्तबा कामनाई लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बि पैगाम खणी आयो आहे। घर वज़ीर मोहसिन नकवी तेहरान में हिकु मक़ामती याददाश्त ताईं पहुचण जे तरीक़नि ते ॻाल्हियूं कंदो। घर वज़ीर उन खां पहिरियां ई बि 2 भेरा ईरान जो दौरो करे चुको आहे। तुर्क परॾेही वज़ीर खाकान फीदान आलमी बिरादरी खां मुतालबो कयो आहे त इसराइल तरफ़ां जारी खिते में जंगबंदी खे नाकाम बणाइण वारी कोशिशुनि खे रोकण लाइ क़दम खयां वञनि। ढाका में बांग्लादेश जे परॾेही मामलनि जे सलाहकार खलील रहमान सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान तुर्क परॾेही वज़ीर जो चवणु हो त इसराइली अगराई खे रोकण आलमी बिरादरी जी पहिरीं तरजीह हुजणु घुरिजे। इसराइली समूरे खिते खे जंग तरफ़ धिके रहिया आहिनि त जीअं फ़लस्तीन लाइ बरियासती हल नाकाम बणाए सघे। ईरान ऐं अमेरिका विच में जारी ॻाल्हियुनि में थींदड़ अगराई जी आजियां कनि था। तुर्किया पाकिस्तान जी सफ़ारती कोशिशुनि जी भरपूर हिमायत करे थो।
वफ़ाक़ी बजट ते हुकूमत ऐं पीपल्स पार्टी में अॼु मुशावरत थियण जो इम्कान। हुकूमती वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जे वफ़द सां मुलाक़ात। इजलास खां पहिरियां सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी जे ॻाल्हियुनि वारी टीम सां मुलाक़ात कंदो, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी, मुराद अली शाह, नवीद कमर ऐं शीरी रहमान शरीक हूंदा। ज़रियनि जो चवणु आहे त सूबनि खां वफ़ाक़ 1700 अरब रुपया जा फंड घुरी रहिया आहिनि। फंडनि जी दस्तियाबी खां पोइ ई वफ़ाक़ी बजट खे क़तई शकिल ॾिनी वेंदी। महफूज़ खुराक अवामी सेहत ऐं ग़िज़ाई सलामती लाइ इंतहाई ज़रूरी आहे। महफूज़ खुराक हर शहरी जी बुनियादी हक़ आहे। खुराक जे गदिलाइण सबबि थींदड़ बीमारियुनि जी रोकथाम लाइ गॾियल क़दम खणण ज़रूरी आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो खुराक जे हिफ़ाज़त वारे आलमी ॾियारे ते पैगाम। संदसि चवणु आहे त महफूज़ खुराक सेहतमंद समाज ऐं मज़बूत मईशत जो बुनियादु आहे। ग़िज़ाई सलामती लाइ हुकूमत, सनअतुनि ऐं अवाम खे गॾियल किरदारु अदा करणो पवंदो। टंडे रहीम खान भरसां शाहानी बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल। ॻोठ दोस्त मोहम्मद में रेती खणाइण वारे मामले तां झेड़ो थी पियो। फायरिंग में गोलियूं लॻण सबबि मोहम्मद रहीम उर्फ अमीर शाहानी मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि इल्ज़ाम हयो त बिरादरी जे माण्हुनि फायरिंग करे मोहम्मद रहीम खे क़त्ल कयो आहे। हैदराबाद जी खांगी अस्पताल में मुबैना तौर अमले जी गिफ़लत सबबि मौत थियल जामशोरे वासिन औरत आसमा सज्जाद जे मर्द ते इल्ज़ाम हेठि डॉक्टरानी जी फरियाद ते केस दाख़िल। डॉक्टर ताहिरा कमर मार्की थाने ते सज्जाद कमरानी ख़िलाफ़ धमकियुनि, हिरासमेंट, इज़त खे चोहरनि साइण ऐं पैसा तलब करण जो केस दाख़िल कराए छॾियो। डॉक्टर साहिरा कमर जो चवणु आहे त जंहिं अस्पताल में आसमा फौत थी, उन अस्पताल में हिन कॾहिं बि कमु नाहे कयो। उन बावजूद खेसि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। 2 करोड़ रुपया तलब कया विया आहिनि। सज्जाद कमरानी जो चवणु आहे त जुर्तू केस आहे। अस्पताल अमले जी गफ़लत सबबि मुंहिंजे घरवारी फौत थी आहे। साणत इंसाफ़ कयो वञे। ऐं कंदकोट में पब्लिक हेल्थ खाते में 9 वरियनि खां डेली वेजिस ते कमु कंदड़ मुलाज़िमनि जो पको करण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। कचनि मुलाज़िमनि जो चवणु आहे त खेनि पको कराए ऐलानियल पूरे पघार ॾिनी वञे।